वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल जारी आहे। माशरे में उस्तादनि जे किरदार ऐं सिंध में ख़ासि तौर ते तालीम जे निज़ाम जे हवाले सां फैज़ साहब, जीअं अवां चयो त निज़ाम असां वटि ख़ासि तौर ते सिंध में थोरो डावाडोल आहे तालीमी निज़ाम, उन हवाले सां अवां छा चवंदो, किथे कोताही आहे गवर्नमेंट जे तरफ़ां या असां पंहिंजी सोसाइटी में असां पंहिंजो किरदारु सही तरीक़े नथा निभाए रहिया? मां सम्झां थो त इन में सिर्फ़ु उस्तादनि जे किरदार सां गॾोगॾु वालिदेन जो किरदारु ऐं हुकूमती जेके इदारा आहिनि जेके एजुकेशनल सिस्टम खे मॉनिटर कनि था, उन टिनी जो किरदारु जेको आहे उहो अहमियत जे लाइक़ु आहे। मां सम्झां थो इन में उस्ताद जेके आहिनि उहे जेकॾहिं प्रॉपरली ट्रेंड उस्ताद हुजनि, छाकाणि तव्हां ॿार खे सिर्फ़ु पढ़ाइणु जेको आहे उहो हिकिड़ो उस्ताद जो मक़सदु न हूंदो आहे। तव्हांखे ॿार जी जेका नफ़्सियात आहे, मां सम्झां थो उस्ताद जेको आहे न उहो हिकिड़ो नफ़्सियाती माहिर हुजे ऐं हुनखे ख़बर हुजे त मां जेको ॿारु आहे उनखे पढ़ायां थो, त उन ॿार खे तव्हां ॾिसो, ॿार खे पढ़ाइण जो हिकिड़ो फ़न हूंदो आहे। तव्हां ॿार खे एतिरो इन्वॉल्व कयो जो तव्हांजो ॿारु जेको आहे न, तव्हांजी जॾहिं क्लास हुजे त उन क्लास में उहो इंजॉय करे, तव्हांजे हुनखे उहो माना उन में इंट्रस्ट वठे। जेकॾहिं ॿारु इंट्रस्ट न वठंदो त उहो ॿारु सम्झी कोन सघंदो। त मां सम्झां थो उस्ताद जेको आहे जेकॾहिं उहो हिकिड़ो नफ़्सियाती माहिर वांगुरु ॿार खे ट्रीट करे थो ऐं उनखे मोटिवेट करे थो, ऐं ॿार खे जेकॾहिं उस्ताद चवे थो त बाबा तूं इहो सभु कुझु करे सघे थो, जेकॾहिं अहिड़ी जॾहिं ॿार सां उस्ताद, छाकाणि उस्ताद ॿार जे लाइ हिकिड़ो वॾो हिनजो मक़ाम हूंदो आहे ऐं उनखे ॿार खे ख़बर आहे त मां जेको उस्ताद आहे, जॾहिं स्कूल में ॿारु वञे थो त उस्ताद खे माना पंहिंजो सभु कुझु सम्झंदो आहे। ऐं उते जेकॾहिं उस्ताद हुनखे पढ़ाई सां गॾोगॾु निसाब सां गॾोगॾु हुनखे जेकॾहिं अख़लाक़ियात, मुआशिरे में ॿार खे कीअं उथणु घुरिजे, कीअं वेहणु घुरिजे, कीअं ॻाल्हाइणु घुरिजे, कीअं पेरेंट्स सां जेको आहे बिहेव करणु घुरिजे। असांजा ॿार जेके आहिनि, मां ॾिठो आहे त उहे घर में अची करे जेकॾहिं केरु को ग़लति अमल कंदो आहे या का अहिड़ी ॻाल्हि कंदो आहे, चवंदो ईअं न चओ, त इहो ॿारु जेको आहे न किथां थो सिखे, उस्ताद खां। उस्ताद खे घुरिजे त सिर्फ़ु इहो न आहे त सिर्फ़ु उनखे ॿार खे उहो जेको रटो हणी करे ॿार खे जेको चैप्टर आहे, सब्जेक्ट आहे, उहो मज़मून पढ़ाए ऐं इन खां पोइ ॿारु उस्ताद जी ज़िमेदारी ख़तमु थी वई। उस्ताद जो इहो आहे त ॾिसे त ॿारु जेको आहे, ॿार में कहिड़ियूं जेको आहे सो हुन में क्वालिटीज़ आहिनि, कहिड़ा हुन में मेरिट्स आहिनि, कहिड़ा हुन में डीमेरिट्स आहिनि, ॿारु इंट्रस्ट छो नथो वठे या इंट्रस्ट वठे थो, अञा हुनखे कीअं बहितर कजे। जीअं तव्हां ॾिसो न, कराची में मां इहो ॾिठो आहे जेके कराची जा स्कूल्स आहिनि, उते हिकिड़ा पेरेंट टीचर मीटिंग PTM जेके चऊं था, उहे क्वार्टरली, वीकली, मंथली हिकिड़ा PTM थींदा आहिनि, पेरेंट्स खे बि इन्वॉल्व कंदा आहिनि त भई तव्हांजो ॿारु जेको आहे उहो जॾहिं स्कूल खां अचे थो त केतिरी देरि पढ़े थो, काएं बजे सुम्हंदो आहे, काएं बजे सुबुह जो जाॻंदो आहे, ऐं उनजूं कहिड़ियूं जेको आहे सो छा घर में होमवर्क करे थो। त इहे सभु शयूं जॾहिं ॿार खे ख़बर आहे त मुंहिंजा पेरेंट्स बि मूंखे मॉनिटर कनि था, मुंहिंजा उस्ताद बि मूंखे मॉनिटर कनि था, त पोइ हिकिड़ो सुठो हिकिड़ो ईअं सम्झो त ॿारु पंहिंजे हुन में कामयाबु थिए थो। ॿी जेका ॻाल्हि मां इहा ॾिठी आहे त असां वटि जेको हींअर असां जेको तालीम आहे, उन में ॿारनि जो जेको इंट्रस्ट न वठणु आहे, उहो हिकिड़ो सबबु हिकिड़ो इहो बि आहे मिसफ़र त असांजो जेको निसाब आहे न, उहो निसाब आउटडेटेड आहे। ठीकु आहे, तव्हां मिसाल हिकिड़े ॿार खे अलिफ़ अखि था पढ़ायो, तव्हां अलिफ़ इंसान पढ़ायो, ठीकु आहे, बिल्कुलु तव्हां उनखे अहिड़ियूं शयूं सम्झायो, अहिड़ियूं शयूं सेखारियो जो उहो ॿारु हिन मुआशिरे में हिकिड़ो कामयाबु इंसानु बणे। तव्हां हिन मुआशिरे खे ठाहिण वारा केरु आहिनि, हिन मुआशिरे जी इस्लाह करण वारा केरु आहिनि, हिन मुआशिरे खे बहितर बणाइण वारा केरु आहिनि, इहे ई ॿार असांजा मुस्तक़बिल जा महिमान केरु आहिनि, इहे ई ॿार। त उन्हनि ॿारनि खे तव्हां सुठो शहरी तॾहिं ठाहे सघो था जॾहिं तव्हां हुनजी सुठी परवरिश कयो, सुठी तरबियत कयो। ऐं स्कूलिंग जेका आहे न, स्कूलिंग जो तमामु वॾो हिकिड़ो रोल हूंदो आहे। तव्हां ॾिसो जेके बि कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स थियनि था, त उन में उहे ॿार छो था कामयाबु वञनि जिन ॿारनि उन्हनि अकेडमीज़ मां ट्रेनिंग्स वरितियूं आहिनि। अकेडमीज़ में जेके ॿार वञनि था, जेके उते वञी हुते कोचिंग क्लासिस अटेंड कनि था, त उहे ई ॿार कामयाबु थियनि था। त इन मां इहो थियो त जेके उहे उते जेके उस्ताद वेठा आहिनि, उहे उन्हनि ॿारनि खे उनजी साइकोलॉजिकल जेको माण्हू जी जेका पर्सनैलिटी आहे, उहा तव्हां सॼी तव्हांजी डिपेंड थी करे नफ़्सियात। तव्हांखे सिर्फ़ु इहो ज़रूरी न आहे तव्हांखे सिर्फ़ु पढ़णु लिखणु अचे, पर तव्हां नफ़्सियाती तौर ते तव्हां केतिरा कॉन्फिडेंट आहियो, केतिरा तव्हां पंहिंजो पाण में तव्हांखे केतिरो यकीन आहे, तव्हां शयुनि खे जेको आहे कीअं हैंडल कयो था, इहे सभु शयूं जेके आहिनि उहे तव्हांजी तरबियत ऐं ट्रेनिंग सां मुमकिन थी सघनि। असां जैसे घरनि में अक्सर इहो ॾिठो वेंदो आहे त माउ पीउ ॿार खे स्कूल मोकिले छॾियो, स्कूल आयो, वरी क़ुर जी तालीम ॾिनी वई, वरी ट्यूशन मोकिले छॾियो, पर इन में जेको सॼो हिकु किरदारु हिकु पेरेंट जो हुअणु घुरिजे, उहो सही तरीक़े सां एज़ अ पेरेंट रोल पंहिंजो प्ले नथा कनि। ऐं उनजी अगरि
ॿार जा मार्क्स घटि था अचनि या अगरि हुनजे बिहेवियर में को चेंजिंग आहे त हुनजो सॼो मलबो टीचर्स जे मथां जेको आहे माउ पीउ चलाए छॾंदा आहिनि त भई तव्हां ध्यानु न ॾिनो हूंदो। मां मिस फरह मुंहिंजी अॼु असांजे ग़ुलाम नबी मोराई साहब जी जी मेहरान टीवी जा चेयरमैन आहिनि। अॼु मुंहिंजी ऑफिस में कचहरी पई थी सही त मुंहिंजो नंढड़ो उन रिज़ल्ट 2 ॾींहं पहिरां आई हुई त उन में 4-5 सब्जेक्ट्स में 100 आउट ऑफ 100 हुयो। सही ठीकु आहे, 100 मां 100 मार्कूं। बिल्कुलु ऐं उन खां अलावा ॿियनि में बि ए ग्रेड हुनजो उर्दू में जेको आहे हुनजा हिकिड़ो अंडर ग्रेड हुयो। त जॾहिं मां पेरेंट टीचर मीटिंग में वियुमि त उन्हनि मूंखे टीचर्स ॿुधायो त भई तव्हांजो ॿारु जेको आहे सो आउटस्टैंडिंग हुनजी आहे, परफॉर्मेंस आहे, अलहमदिल्ला ॾाढो सुठो रिज़ल्ट आहे, पर उर्दू में जेको आहे न उहो हुन ॿार जेको आहे परफॉर्म न कयो आहे। सही त पोइ मूं हुनखे सम्झायो, मां चयो भई ॻाल्हि इहा आहे तव्हां लैंग्वेज ठीकु आहे सभु ॿोलियूं जेके आहिनि उहे अहम आहिनि, पर हिकिड़ो ॿारु जंहिंजी उर्दू मदर टंग ई न आहे त उन ॿार खे तव्हां कीअं था हिकिड़े ॿिए ॿार सां कंपेयर कयो जंहिंजी मदर टंग उर्दू आहे। त इहे सभु शयूं जॾहिं मां हुनखे सम्झायूं त हाणे उते मोराई साहिब बि मूंसां इहा ॻाल्हि कई थी भई उर्दू में त मतिलबु मां बि उर्दू में मुंहिंजी सुठी न हूंदी, मां बि शायदि फेल थींदो हुउसि। ऐं मोराई साहिब बि मूंसां इहा ॻाल्हि कई त हुनजो मां उर्दू में हिकिड़ो दफ़ो आउं बि जेको आहे सो सुठा नंबर्स न खणंदो। त हाणे इन मां इहो थियो त तव्हां ॾिसो अॼु उहे कामयाबु माण्हू आहिनि ऐं तव्हां उहे माण्हू कहिड़नि पोज़ीशन्स ते पहुता आहिनि। त इन करे मां सम्झां थो जेको असांजा जेको टीचर्स आहिनि, जेके असांजा उस्ताद आहिनि, उहे ॿार खे ॾिसनि त भई ओवरऑल ॿारु कीअं आहे। तव्हां कंहिं बि ॿार जी जेका शख़्सियत आहे उनखे तव्हां जेकॾहिं अंडर एस्टिमेट कंदव हिकिड़े कंहिं अहिड़े सब्जेक्ट लैंग्वेज जी, मां सम्झो त एॾी लैंग्वेज जे सब्जेक्ट में जेकॾहिं को ॿारु नंबर्स नथो खणे त मुंहिंजे ख़्याल में इहो वॾो इशू न आहे। तव्हां ओवरऑल ॾिसो ॿारु तव्हांजो केतिरो रेगुलर आहे क्लास में, तव्हांजो ॿारु केतिरी हुनजी जेको शयूं कीअं थो पिक करे, हुनजो सॼो जेको ओवरऑल जेको हुनजो परफॉर्मेंस आहे तव्हां उनखे साम्हूं रखंदव त देन यू विल बी एबल टू डिसाइड की भई ॿारु जेको आहे सो कीअं हुनखे अॻिते वठी हलिजे। त इलाही शयूं आहिनि, इहो तव्हां मूंखे ॿुधायो त मां तव्हांखां इहो सवाल थो कयां त असांजा जेके उस्ताद आहिनि जेके असां वटि पढ़ाइनि था, मुंहिंजे ख़्याल में जंहिं माण्हू खे नौकिरी न मिलंदी आहे असांजे सिंध में जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त उहो माण्हू या त पुलिस में वेंदो आहे या त उहो टीचिंग वारी लाइन में वेंदो। त हाणे तव्हां ख़ासि तौर ते इहे ॿई जेके आहिनि इन्हनि ॿिन्ही पुलिस जो ऐं तव्हांजो टीचिंग स्टाफ जेको आहे उन जो वॾो रोल आहे तव्हांजी सोसाइटी में। ऐं इहे माण्हू तव्हांजे हिन सोसाइटी खे लॉ एंड ऑर्डर हिकिड़ो वॾो इशू आहे। ठीकु आहे, उते बि जेकॾहिं हिकिड़ो स्किल्ड माण्हू हुजे, ट्रेंड माण्हू हुजे, पढ़ियल लिखियल माण्हू हुजे ऐं सुठो माण्हू हूंदो त तव्हांजो हिकिड़ो बहितरीनु मुआशिरो जेको आहे न हिकिड़ो उते फ्लोरिश कंदो। ईअं ई जेकॾहिं तव्हांजा उस्ताद तव्हांजा वेल ट्रेंड आहिनि, वेल डिसिप्लिनड आहिनि ऐं उन्हनि खे ख़बर आहे त ॿारनि खे कीअं अॻिते वठी हलणो आहे, त उहे मुआशिरा तव्हां ॾिसो सॼी दुनिया में उस्तादनि जी ॿियो हिकिड़ो वॾो जेको अलमियो आहे त असां वटि उस्ताद जी पघार सभ खां घटि आहे। ठीकु आहे, सॼी दुनिया में उस्तादनि जी पघार वधीक हूंदी आहे। तव्हां पंहिंजे उस्तादनि खे जेकॾहिं चाहियो था त हिकिड़ो तव्हां सुठो मुआशिरो क़ाइमु कयो त तव्हांखे पंहिंजे उस्तादनि जूं जेके ज़रूरतूं आहिनि उन्हनि जी प्रॉपर ट्रेनिंग, उन्हनि जूं पघारूं, उन्हनि खे सहूलियतूं। हाणे उस्ताद 17-18 ग्रेड जो अफ़सर आहे, उहो 5-5 किलोमीटर 10-10 किलोमीटर साइकिल ते वञे, स्कूटर ते वञे, ऐं उते जेकॾहिं हिकिड़ो ॿिए कंहिं ग्रुप जो अफ़सर आहे 17 ग्रेड जो उनखे गाॾी तव्हां ॾिनी आहे। उस्तादनि जे लाइ मां सम्झंदो हिकिड़ी अहिड़ी पॉलिसी हुजे तव्हां वटि उस्ताद हर उहो माण्हू जेकॾहिं CSP ऑफिसर थिए थो त उनखे तव्हां उस्ताद खे एतिरियूं मराहतूं ॾियो त उहो CSP ऑफिसर थियण खां उस्ताद खे प्रायोरिटी ॾिए। त मुंहिंजे ख़्याल में घणियूं शयूं आहिनि जिन खे जेकॾहिं असां कलेक्टिवली ॾिसंदासीं त असां हिन पंहिंजे हिकिड़ो अकेडमिक जेको असांजो सिस्टम आहे उनखे बहितर करे सघूं था। बिल्कुलु, इन खां अलावा मां हिते तव्हांखे इहो ॿुधाईंदमि त जिथे असांजे मुल्क में तालीम जे शोबे खे या तालीम जेको उस्तादी जो जेको शोबो आहे, जेके असां पैगम्बरी जो बि शोबो चवंदा आहियूं, उनखे एतिरी अहमियत न ॾिनी वेंदी आहे। ॿियनि मुल्कनि में तालीम जो शोबो या डॉक्टरी आहे या पुलिस, जीअं मां चयो त उन्हनि खे इबादत सम्झे इंसानियत ज़ात जी ख़िदमत करण वारो हिकिड़ो शोबो चयो वेंदो आहे। असां वटि आख़िर कहिड़ी वजह आहे जेको हिन टिनि शोबनि खे ख़ासि अहमियत न ॾिनी वेंदी आहे? ॾिसो, मुआशिरा ठहंदा आहिनि इंसाननि सां, सुठनि माण्हुनि जे हुन सां। त तव्हां पंहिंजे मुआशिरे खे जॾहिं तव्हांजो जेको सिस्टम आहे उहो सिस्टम तव्हांजो रियासती इदारा हिकिड़ो सिस्टम ठाहींदा आहिनि, उन खां पोइ उहो सिस्टम जेको आहे न उहो शयुनि खे अॻिते हलाईंदो आहे। तव्हांजो जेको आहे हेल्थ सिस्टम आहे, तव्हांजो एजुकेशन सिस्टम आहे, तव्हांजा ॿिया जेके बि इदारा आहिनि, त उते जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजो अकेडमिक पॉइंट ऑफ व्यू खां तव्हां जेको तालीम वारो जेको आहे सिस्टम, उन में ॿार हुजनि, शागिर्द हुजनि, इहो सॼो जेको सिस्टम आहे तव्हांजो, उन में तव्हां कहिड़ियूं जेके आहिनि तव्हां ॾिसो तव्हांखे एडवांस टेक्नोलॉजी जो दौरु आहे। तव्हां जेकॾहिं अॼु बि ॿार खे स्लेट ऐं पने ते जेकॾहिं लिखाईंदो कमु करे, तव्हां
तव्हां हिकिड़ा प्रोजेक्टर्स लॻायो, 100 ॿारनि खे उते विहारियो, तव्हां हिकिड़ा सुठा हिकिड़ा अहिड़ा प्रोफेसर जेके आहिनि उनखे तव्हां हायर कयो ॿाहिरां, सही। ऑनलाइन उनखे क्लासिस वठी रहियो, तव्हांखे पंहिंजे ॿारनि खे जेको इंटरनेशनल स्टैंडर्ड आहे उन जे मुताबिक़ जेको आहे तव्हांखे पंहिंजे ॿार खे करिणो आहे। तव्हां जेके पंहिंजे उस्ताद खे जेको इंटरनेशनल स्टैंडर्ड आहे उन जे मुताबिक़ पंहिंजे उस्ताद खे ट्रेनिंग ॾियणी आहे, ओतिरो उनजी लेवल जॾहिं हूंदी उस्ताद जी, त उहो उस्ताद जेको आहे न उहो उस्ताद ऐं उहो ॿार जेके आहिनि उहो ओड़ा ॿार जेके आहिनि असांजे मुआशिरे में असांजो जेको मुस्तक़बिल जा महिमान आहिनि हिकिड़ा सुठा मुंहिंजे ख़्याल में साबित थी सघनि था जॾहिं तव्हां वटि इहे सभु शयूं जेके आहिनि, तव्हां वटि उस्तादनि जी प्रॉपर ट्रेनिंग हुजे, तव्हांजो जेको ॿारु आहे उनखे प्रॉपर उनजी स्कूलिंग हुजे ऐं एक्रॉस द बोर्ड हिकिड़ो यूनिफॉर्म हिकिड़ो स्कूल सिस्टम हुजे, यूनिफॉर्म तव्हां वटि निसाब हुजे, यूनिफॉर्म तव्हां वटि ईअं न हुजे त हिकिड़ो अमीर आहे, अमीर जे लाइ अलॻि सिस्टम आहे पढ़ाई जो, ग़रीब आहे त उन लाइ अलॻि आहे, सभिनी जे लाइ बराबरि हुजे। ॿियो उस्तादनि जे मथां बि हिकिड़ी ज़िमेदारी आहे त जेकॾहिं को ॿारु ग़रीब जो ॿारु आहे त उनखे अञा वधीक टाइम ॾियनि, वधीक अहमियत ॾियनि जीअं उहो ॿार बि जेको आहे न ॿियनि ॿारनि सां गॾु जेको आहे पंहिंजी तइलीम खे कंटिन्यू करे सघे। सही। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु पूरो थी वियो आहे। तमामु सुठी ॻाल्हि ॿोल रही फैज़ साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिकु अहिड़ो शोबो आहे जेके असां उस्तादी जे शोबे खे पैगम्बरी जो शोबो चयो वियो आहे। इंसानियत ज़ात जी ख़िदमत जे लाइ ही शोबो मुंहिंजे ख़्याल में अमल में आयो। तमामु सुठी बहितरीनु ॻाल्हि ॿोल रही। नागपाल साहब जूं बि ॻाल्हि ॿोल ॿुधियूं ऐं मां कोशिशि कयां थी त नेक्स्ट वीक इंशाअल्लाह इन खां अलावा बि कंहिं सुठे इशू सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। मूंखे ऐं फैज़ साहब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।